शहादत ज़रबत 19 रमज़ान ते लगी आहे, शहादत 1 रमज़ान ते थी आहे। इन विच जो जेको पीरियड आहे मौला अली अलैहिस्सलाम जन खोड़ सारा इन में किस्सा मिलनि था त कुझु ईअं बि आहिनि त ॿारनि पंहिंजनि खे घुराए हिक ॿिए जा हथ हथ में ॾिना अथऊं ऐं कुझु वादा वरिता अथऊं, कुझु वादा कया अथऊं। उहो थोरो असीं किसो ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। 19 जे ज़रबत खां बाद माहौल मस्जिद आज़म कूफा जो मुकम्मिल सोगवार हुयो जी। कैफ़ियत पूरे कूफा जी इहा हुई जो वॾा त पंहिंजी जॻह ते पर कूफे जे मासूम नंढड़नि ॿारनि बि खाइण पीअण छॾे ॾिनो। अल्लाह। ऐं उहो अजीब मंज़र हो उन वक़्तु, जंहिं वक़्तु हकीम मशवरो ॾिनो त ज़हर जेकी इब्न मुलजिम ख़ुदा उन ते लानत करे उन जेकी तलवार आंदी हुई उहा ज़हर जे पाणी सां हू ठहिराए आयो हो। माना अमीर काइनात खे हिकिड़ो तलवार जो तवार थियो जी। पर उन तलवार खे जेको पाणी खणायल हो, प्यारियल हो, लोहर जीअं प्यारींदो आहे, उहो ज़हर जो हो, कातिल ज़हर जो। उन सरे अक़दस में ज़हर पंहिंजी सिरायत ऐं असर जॾहिं ॾेखारणु शुरू कयो त हकीम ऐलान कयो त अली अलैहिस्सलातु वस्सलाम खे खीर जी ज़रूरत आहे। जी। कूफे जा सभु नंढड़ा ॿार पंहिंजा नंढड़ा प्याला खणी आया ऐं पंहिंजे माउनि खे चवनि पिया जी। जंहिं असांखे ज़िंदगी भर प्यार ॾिनो आहे, खीर प्यारियो आहे, अॼु असां पंहिंजो भाङो खीर जो उनारी ॾे खणी था वञूं। सुभान अल्लाह। लेकिन जॾहिं ॿार खीर जा प्याला खणी आया त हीअ अजीब ईद हुई जंहिं ईद ते हर सिंध में बि हीउ रवाजु आहे, हर पीउ पंहिंजूं ईद ते नियाणियूं घुराईंदो आहे। बेशक हिन ईद ते बि अली अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे नियाणियुनि खे घुरायो। लेकिन ही ख़ानवादाए अहल बैत पर्दे जे हिसाब सां एॾा त मशहूरु हुया, बनु हाशिम ऐं आले रसूल, अमीर काइनात पर्दे जे बंदोबस्त जे लाइ इहो हुकुम कयो त सरहद कूफा खां वठी मुंहिंजे बेत शरफ़ ताईं कनातूं हणो, मुंहिंजूं नियाणियूं थियूं अचनि इन ईद ते। लेकिन 4 साल ऐं 6 महीना ऐं कुझु ॾींहंनि में अली अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद आज़म में कूफे वारनि खे इहो चयो त एतिरनि ॾींहंनि में मां तव्हां खां कुझु घुरियो आहे। अॼु जा हुकुमरान त पंहिंजे ज़ाती लिबासनि ऐं पंहिंजे खाधे पीते ते असांजा लख हा मज़लूमनि जा पैसा उॾाए था छॾनि। लेकिन अली अलैहिस्सलातु वस्सलाम 19 खां बाद चवनि थो कूफे वारो अली तव्हांजे इक़्तिदार मां सवाइ सुकल मानी जे ॿियो कुझु न खाधो आहे ऐं जंहिं जुबे में आयो हुयुसि उहो ई जुबो आहे, मां तव्हांजे बैतुल माल मां कपिड़ा बि न आहिनि वरिता। तव्हां अंदाज़ो लॻायो इहा एॾी सादगी ज़िंदगी गुज़ारण जी, ऐं उहो माण्हू सिर्फ़ु इहो चवनि मां तव्हां खां ॿियो कुझु बि नथो घुरां, एतिरो थो घुरां त सरहद कूफा ते पंहिंजे नियाणियुनि खे चओ त मुंहिंजे नियाणियुनि सां जुर्म ठाहे अचनि ताकी मुंहिंजूं धीअरूं जॾहिं अचनि त केरु इहो न चवे त इन्हनि में अली जी धीउ कहिड़ी आहे। लेकिन करबला खां बाद दीन ते जेकी हुसैन इब्न अली क़ुर्बानी ॾिनी आहे उन में जेका पीउ वटि अचे थी त कनातुनि में थी अचे पई, पहरनि में, जंहिंजो केरु कद बि नथो ॾिसी सघे। लेकिन जॾहिं भाउ जे क़त्ल खां बाद उहा साॻी अली जी धीउ अचे थी त कूफे वारा सभु चवनि था इन्हनि में अली जी वॾी धीउ कहिड़ी आहे। लेकिन हकीम
तव्हां पुछो जी त अली अलैहिस्सलातु वस्सलाम हिननि ॾींहंनि में छा छा कयो आहे। जी अली अलैहिस्सलातु वस्सलाम के जंहिं वक़्तु जी हकीम इहे जुमिला चया आहिनि त अली हींअर ज़हर सिरायत करे चुको आहे, तव्हां हींअर वसीयत लिखो। मौलाए काइनात पंहिंजी औलाद खे घुरायो आहे, जी वसीयत जे मुताबिक़ काइनात जो ज़िम्मेदारी जो वॾी धी ते अचणी हुई जी। करबला खां बाद, ऐं उहा अॼु शैतान ॾिठी आहे